अॼु असां तयार था कयूं सूजी जो हलवो जेको बिल्कुलु सॉफ्ट वारो हूंदो आहे, जेको पूरनि सां गॾु सर्व कयो वेंदो आहे। ऐं उहो अॼु असां हलवो ठाहींदासीं। खोड़ सारियूं दुआऊं ज़रूरु घुरिजो ऐं मूंखे ऐं मुंहिंजी सॼी टीम खे पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो। पूजी सॼी दुनिया जे मुसलमाननि जे लाइ दुआ कयो, अमन ऐं सलामती जे लाइ दुआ कयो। ऐं ख़ुसूसियूं रातियूं आहिनि त ख़ुसूसी दुआउनि जो अहतमाम बि हुअणु खपे। ऐं ज़बरदस्त ट्रांसमिशन तव्हांजे लाइ तयारु कई वई आहे असांजे इन रहमत रमज़ान में। त ट्रांसमिशन खे बि ज़रूरु जॉइन कंदा, यकीनन तव्हांखे सुठी लॻंदी। रेसिपी जी तरफ़ अची था वञूं ऐं उन खां बाद में असां ब्रेड्स जी तरफ़ बि ईंदासीं। अच्छा, सूजी जो इहो जेको हलवो आहे बिल्कुलु सॉफ्ट वारो आहे। इन में जेको रेशो आहे उहो मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां। जेकॾहिं तव्हां अधु कोप इन में सूजी जो इस्तेमालु कयो था त अधु कोप ई इन में गिह जो इस्तेमालु थींदो। खंडु हिन में शामिलु थींदी तक़रीबन 3 हिसा कोप जा। ऐं जेकॾहिं तव्हां घणी खंडु खाईंदा आहियो त पोइ तव्हां हिकिड़ो कोप बि इस्तेमालु करे सघो था। ऐं जेका पाणी आहे उहो असां हिन में ऐड कंदासीं 1.5 कप। त कोई ज़रूरी न आहे त मेजरिंग कप ई हुजे, बल्कि जंहिंमें तव्हां पंहिंजी सूजी खे मेजर कयो आहे उन में ई तव्हां बाक़ी जेको गिहु आहे, पाणी आहे, उनखे तव्हां मेजर कयो त तव्हांजो इहो हलवो तमामु बहितरीनु तयारु थींदो। थोरो हिन में ऐड कंदासीं फूड कलर ऐं गार्निश कयो तव्हां हिनखे जहिड़े नट सां तव्हां करणु चाहियो था। थोरो चांदी जो वर्क तव्हां हिन ते ऐड कयो त तमामु ज़बरदस्त थींदो। पूरी सां गॾु तव्हां हिनखे सर्व कयो। अच्छा, हे स्टोव जेको आहे इहो असांजो ऑन आहे। मां इन में ऐड कंदमि तलो बनास्पति गिह। ऐं तलो बनास्पति गिह सां जेके असांजा देसी मिठा आहिनि उहे इलाही बहितरीनु तयारु थींदा आहिनि। अच्छा, पाउचिस में बि अवेलेबल आहे ऐं इन सां गॾोगॾु जेको आहे जो बॉटल में बि असांजो ऑयल अवेलेबल आहे। त मां हिनखे थोरो कट थी कयां। ऐं इन में ऐड कंदासीं 1/2 कप जे क़रीब तलो बनास्पति गिह। चलो जी, अची वियो तलो बनास्पति गिह। ऐं इन में ऐड कंदासीं सूजी। थोड़ा इन में शामिल कंदासीं नंढड़ा फोटा ख़ुशबू जे लाइ, ये शामिल था कयूं। ऐं पोइ मां हिन में सूजी ऐड कंदमि। सूजीअ खे बि घणो टाइम जेकॾहिं तव्हांखे रखिणो आहे त पोइ फ्रिज में रखो। अक्सर सूजीअ में जेको आहे सो कीड़ा बि अची वेंदा आहिनि। चलो, हे थोरी असां हिन में ऐड कईसीं नंढड़ो फोटो ऐं इन में सूजी ऐड कंदासीं। उनखे सुठे तरीक़े सां भुञणो आहे त जीअं ख़ुशबू अचणु शुरू थी वञे। पोइ असां हिन में खंडु ऐं जेको पाणी आहे उहो इस्तेमालु कंदासीं। अच्छा, जीअं ई नंढड़नि फोटनि जी बि हिकिड़ी सुठी ख़ुशबू अचणु शुरू थी वेंदी, हिन में ऐड था कयूं सूजी ऐं इनखे सुठे तरीक़े सां तलो बनास्पति गिह में फ्राई कंदासीं। अॼु जे स्पॉन्सर जे बारे में ॻाल्हि कंदा हलूं। अॼु असांजो स्पॉन्सर आहे तलो कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह वारा। इन सां गॾोगॾु रूह अफ़ज़ा वारा हमदर्द जो रूह अफ़ज़ा। हमदर्द पंहिंजे मेडिसन जे हवाले सां त फेमस आहे ई, पर इन्हनि जो जेको रूह अफ़ज़ा आहे उहो बि तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। इन सां गॾोगॾु हमदर्द वारनि जा स्पाइस मिक्स आहिनि जेके तमामु बहितरीनु आहिनि, तमामु बैलेंस में स्पाइस आहिनि, MSG फ्री आहिनि, त तमामु बहितरीनु आहिनि। ज़रूरु तव्हां इन्हनि खे इस्तेमालु कयो। इन्हनि जो क्लेम आहे त हिन में MSG ऐड न कंदा आहिनि, जेके मोस्टली मसाले वारा शामिलु कंदा आहिनि उनजो टेस्ट एनहेंस करण जे लाइ। इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि। अच्छा, थोरो थोरो सूजीअ खे बि ध्यान सां फ्राई कंदासीं त जीअं सड़े बि न ऐं सुठे तरीक़े सां इक्वली इन ते कलर अची वञे। थोरो थोरो इनखे स्टर कंदा हलो। चांहि असांजी मेज़बान प्रीमियर डस्ट सिंध जी नंबर 1 चांहि पंहिंजे रंग ख़ुशबू ऐं ज़ाइक़े जे करे सिंध जी नंबर 1 चांहि आहे, प्रीमियम क्वालिटी। अच्छा, हाणे तव्हां ॾिसी सघो था त इन जो कलर जेको आहे सो गोल्डन थी वियो आहे। त हिन में 1/2 कप ऐड था कयूं खंडु
खंड भी थोड़ी जेका आहे सो मेल्ट थियणु शुरू थी वेंदी, पोइ असां हिन में ऐड कंदासीं पाणी। अच्छा, जंहिं प्यालीअ में मां सूजी खे मेजर कयो हो उहा ई प्याली मां ऐड कंदमि ऐं उन में 1.5 प्याली जेका आहे सो पाणी ऐड कंदासीं। ऐं पाणी ऐड करण खां बाद में इन जो स्टोव असां बंदि कंदासीं